बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। बलूचिस्तान में शिकारपुर के बरसात सिर्फ बलूचिस्तान पाकिस्तान के सही हो जाए दोस्तों, खास कर सिंध बलूचिस्तान वाली पट्टी है जैसी तरीके तहरीर जे मतो मौलाना अब्दुल गफूर
जेको मुत्तकी परहेज़गार न आहे, नमाज़ कोन पढ़े उनजा कम हलाए छॾिया। ॿिए पासे न ग़ैर सैयद आहे, उहो नमाज़ी बि आहे, मुत्तकी बि आहे, परहेज़गार बि आहे, इबादतगार बि आहे, सखी बि आहे, बराबरि उहो भलो आहे सैयद खां, उहो ग़ैर सैयद भलो आहे उन सैयद खां जेको सैयद मुत्तकी परहेज़गार न आहे। हेठो बोल सही करे फतवा खली आई इज़त खां अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैहि जो हुरूर में पहुती निहारे पढ़ी साईं जो ख़बर ठीक आहे साईं को सही कयो पर मां सही न कंदुसि न कंदो त कबूल कान थींदी बाबा मां हीअ बोल में तयार न कबूल न थी साईं ने जैसे कमानी ने साईं न थींदी तस्दीक न थींदी को कबूल न थींदी पाण फरमाए मां को तस्दीक छो साईं पाण फरमाए इन जे करे तव्हांखे मां चवां थो त मूंखे हीअ ॻाल्हि सम्झायो पाण वेठा पंहिंजे ख़लीफ़े खे सॾु हेॾे आयो वञ ख़लीफ़ा पंहिंजे ॻोठ जे ॿाहिरि फलाणे पासे जो शिकारी वेठा अथई शिकारी हिकिड़ा नंढा मुस्लमान पर शिकार कंदा उन शिकार जा नंढा नंढा ॿार 5-8 लही वठी विया 2 वठी विया 3 वठी विया पोइ वठी आयो पाण मोलनि खे चयो मोली साहिब हे 5 ॿार 6 ॿार आहिनि 2 मूंखे ॾियो 4 मूंखे ॾियो 2 तव्हां वठी वञो तव्हां हिननि खे सैयद बणाए अचिजोसि साल ॾेढ खां पोइ 5 साल खां पोइ 10 साल खां पोइ हे जेके मूं वटि छॾे था वञो इन्हनि खे वरी 10 साल खां पोइ हाफ़िज़ में वठिजो इहे क़ारी में वठिजो त मुफ़्ती बि करे ॾींदो सुभान अल्लाह तव्हां रुॻो हिननि खे सैयद बणाए अचिजो ॿिनि खे उन्हनि जो के भला कोन थी सघनि छो जे इन जे करे न थींदो जो सैयद में खून आहे रसूलुल्लाह जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सबूरी बस शरीफ दिल खोले चंदो वियो ऐं तवज्जो करे ॻाल्हि ॿुधो टाइम पूरो कजे सैयद में खून कंहिंजो आहे रसूलुल्लाह जो औलाद सैयद कंहिंजी रसूलुल्लाह जी रसूलुल्लाह मां फरमाते असां सिंधी करे सघंदासीं उन में खून आहे खातून जन्नत जो हैदर करार जो सुने रसूलुल्लाह जो असांखे त ताक़त कान्हे पाण फरमाइनि था पोइ जॾहिं तव्हां सैयद खे मुंहिंजे गैर सैयद खे सैयद नथा बणाए सघो तव्हां अब्दुल गफूर हमायूनी बि तव्हांखे तस्दीक कोन कंदुसि थोरी सैयद पर रसूलुल्लाह जो औलाद सुभान अल्लाह उन जा कम कहिड़ा आहिनि अमांखे हुकुम न आहे तव्हां बेअदबी कयो बेशक कहिड़ो बि हुजे तव्हां यादि अचे को बॉस करे अचे परे थे असां तूं रसूलुल्लाह जे औलाद असांखे तोखे चवणो कोन्हे कान बेशक सम्झो था न बेशक जेके रसूलुल्लाह जे बचन जो अदब करणो असांजा पीर साईं इमाम पीर साईं रोज़े वारा सुभान अल्लाह उन जी फतवा सुभान अल्लाह उहो फरमाईंदो आहे त बाबा सैयद जंहिं जॻह ते रहे वेठो आहे हाणे विहण खां पोइ पंहिंजे बंदि सां नकुल मकानी करे हिजरत करे लॾे वञे टपड़ खणी वञे वञी ॿिए इलाइक़े में रहे वञी पाण फरमाइनि था जेको मुंहिंजो मुरीद आहे हज़रत रोज़े वारा फरमाइनि था मुंहिंजो जेको मुरीद आहे उनखे लाइक़ नाहे उहो उन जॻह जो बि 12 महीना अदब करे 12 महीननि ताईं उन जॻह ते पेर न ॾे जिते सैयद जो घर हो सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह बेशक बेशक असांखे